वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान चयो आहे त माहौलियाती तब्दीली ऐं तरक़ी दुनिया जो हिकु गॾियल मसइलो आहे। पाकिस्तान खे क्लाइमेट एडेप्टेशन ऐं मिटिगेशन लाइ 2030 ताईं $348 बिलियन जी ज़रूरत आहे। बदिलजंदड़ माहौलियाती तब्दीली जी रफ़्तार सबबि दुनिया जो हर माण्हू ख़ौफ़ज़दा आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज़ फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।